कयो त सभु हुन मञा जेको बि सिखियो उन मञा ई सिखियो, उन ई सेखारियो जेको हो। इवन जेको पढ़ियासीं असां, जेको थोरो घणो उन्हनि ॾींहंनि में जॾहिं असीं पढ़ंदा हुआसीं, असांजे ॻोठ में असीं 2 ॼणा वेंदा हुआसीं पढ़णु उमरकोट। ऐं असां माना मैट्रिक माना पास कई, या मैट्रिक बेस ते जेके असांजे ॻोठ में हुआ 2 छोकिरा हुआसीं, ऐं उहे 2 मामा जुमन माना पढ़ाया हुआ, असांखे पढ़ायो हो। मामा त माना सबरंग सांवल माण्हू हो। हू एट ए टाइम वेठो हूंदो, ॿारनि सां गॾु ॿार हूंदो, वॾनि सां गॾु वॾो हूंदो, शाइरनि सां गॾु शाइर हूंदो, क़ौमी कारकुननि सां गॾु क़ौमी कारकुन हूंदो। हो हर रंग में रची वेंदो, पर हुनजे हर रंग में, हुनजे हर ज़ाविये में हिकिड़ी शइ मुश्तरक हुई, ऐं उहा हुई सिंध। आख़िर ताईं हू उनजे पासे रहियो, हुन सां गॾु रहियो। सिंध सां जो जेको प्यार हो, मोहबत हुई, उहा माना जीअं जीअं तपे ॾींहं तीअं तीअं ताणे पंध में। सो मामा ज़िंदगीअ जे समूरनि जेके हुन जा पंध हुआ, जेके हुन सफ़र कया, उहे सभु जेके हुआ, उहे प्यार पोरिया जेके हुआ, उहे पंहिंजे वतन तां वारे छॾिया। ऐं का आसाइश, का मरात हुन कोन वरिती। अॼु जॾहिं हू नाहे रहियो, त यकीनी तौर ते असांजो त ही वेढ़ो जेको आहे उहो वीरान थी वियो आहे। ऐं आउं ॻाल्हाए बि नथो सघां, जेको तकलीफ़ आहे उहा बयान नथी करे सघिजे। असीं त सिखियासीं पोइ हुनजे सॼी क़ौमी तहरीक जा इजलास थींदा हुआ, उते असांखे वठी वेंदो, उन्हनि में मानी खाराईंदा हुआसीं, पाणी पीआरींदा हुआसीं, उन्हनि इजलासनि में वेहंदा हुआसीं, तकरीरूं थींदियूं हुयूं, उहे ॿुधबियूं हुयूं। उहो सिखिया जो मरहलो जेको इहो नंढड़ी वही खां शुरू थियो आख़िर ताईं, माना राति 7:30 वॻे ताईं, आख़िरी हू आख़िरी दफ़ो हिते असां वटि आयो। तंहिंखां पोइ असीं प्रोग्राम में हुआसीं 12:30 वॻे ताईं। 12:30 वॻे खां पोइ असीं सुम्ही रहियासीं। वरी 4:30 पोणा 5 ते कॉल आई त मामा एक्सपायर थी विया। हाणे इहा सॼी माना हुनजी ज़िंदगीअ जी कहाणी हुई।
ॻाल्हाइजे त मामा जुमन ते अलाही छा ॻाल्हाए सघिजे थो ऐं जे हिकिड़ी सिट में जेकॾहिं ॻाल्हाइजे त पोइ ईअं ई चई सघिजे त झांझा हुई जीअरी विरची न वेठी।